आउं को कानूनी माहिर न आहियां, मुंहिंजो ख़्यालु आहे त कानूनी माहिरनि खे हाणे हिन ॻाल्हि ते बहस करणु खपे त मैक्स वर्स टू वर्स छा थो थी सघे। छा PTI ते बैन लॻी वेंदो, छा इमरान ख़ान नाहिल थी वेंदो, छा को ॿी सज़ा अची सघे थी। बिकॉज एज अ पार्टी चेयरपर्सन, एज अ पार्टी चेयरमैन, इमरान ख़ान हुन एफिडेविट ते साइन करे ॾिनो आहे त हीअ कागज़ दुरुस्त आहिनि, पर हुन में चयो वेंदो आहे टू बेस्ट ऑफ हिज नॉलेज, आई डोंट नो हुनजो लीगल केतिरो इम्पैक्ट हूंदो आहे। त पोइ छा ईअं कलदम करार ॾेई छॾींदो छा तहरीक इंसाफ़, छा को TLP थी वेंदी? एग्जैक्टली हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं हुन सां छा, ऐं सिर्फ़ु अगरि बैन करार ॾिनो वञे थो त पोइ त असांजी जेके ॿियूं ही जेके मज़हबी धारा जी जमातूं हुयूं उहे वरी ॿिए नाले सां अची वेंदियूं। पोइ छा इमरान ख़ान खे ॿी पार्टी रजिस्टर कराइणी पवंदी, या सज़ाऊं अची वेंदियूं, छा नाहिली अची वेंदी, या सिर्फ़ु पार्टी? हीअ सभु सुवाल आहिनि, मूंखे ख़बर न आहे हुते इलेक्शन। पर जीअं मूं ॻाल्हि पे कई त इमरान ख़ान चए थो त हीअ चीफ इलेक्शन कमिश्नर जंहिंजे ख़िलाफ़ उहो रेफरेंस बि हाणे दाख़िल करे पियो, इमरान ख़ान अॼु अनाउंस कयो आहे त रेफरेंस दाख़िल करे पियो, उहो चए थो हीअ इस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे। त माना अगरि इस्टेब्लिशमेंट मूंखां रखायो, हाणे आहिस्ते आहिस्ते मूं तव्हांखे कल्ह चयो पियो न, फाइज़ साहिब जो हुन ॻाल्हि मञी त हुनखां ग़लती थी आहे, ही इस्टेब्लिशमेंट ते विधो अथसि। हाणे ॾिसूं ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं। पर उहो चई त मूंखे बाजवा साहिबु चयो हो त रशिया वञो, जनरल बाजवा चयो आहे मूंखे त रशिया वञो। खुलंदो ख़ान साहिबु खुलंदो, ऐं इहो ई मसइलो आहे। त हाणे PTI, पर आउं वरी ॻाल्हि कयां थो, PTI जेको आहे उहो को क्यू लीग न आहे। PTI जेको आहे उहो ईअं को मज़हबी TLP टाइप शइ न आहे। हिन जा अमेरिका में बि मुज़ाहिरा थियनि था, हिन जा न्यूयॉर्क में, लंडन में बि थियनि था, यूरोप में बि थियनि था। ये न उगला जाए न निगला जाए न। हाणे ॻाल्हि उहा ई आहे त हिन खे कीअं पॉलिटिकली कीअं हैंडल कबो। हिन खे अगरि वरी हिननि एडमिनिस्ट्रेटिवली जीअं माज़ी में थींदो रहियो आहे त तव्हां बैन हणी छॾियो, मतिलबु सीनियर सहाफ़ी चवनि था त हिन खे बैन विझी छॾियो, हद थी वई। ॾिसो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जा सहाफ़ियुनि खे त घटि में घटि इहा ॻाल्हि न करणु खपे। लेकिन एनीवेज़, सो हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां हिन खे PTI खे या इमरान ख़ान खे एडमिनिस्ट्रेटिवली इंतिज़ामी तरह मंज़र तां ग़ाइबु करण जी ख़्वाहिश रखो था, त इहा आउं सम्झां थो त दीवाने जो ख़्वाबु आहे, इहो थींदो न आहे, ऐं इन सां नुक़सानु थींदो। छाकाणि त हिन जो जेको आहे फॉलोअर आहे इमरान ख़ान जो, थोरो आहे वधीक आहे, उहो बहस अलॻि आहे, जेके मदरसे जो शागिर्द न आहे, सोशल मीडिया ते बि एक्टिव वॾो आहे। हू वोकल क्लास, हिन सोसाइटी जो जेको वोकल क्लास आहे उनजो हिसो आहे, उहो वोकल सोसाइटी जो हिसो आहे। त बैन हिकिड़ी सिचुएशन आहे। हाणे इन सिचुएशन में ज़ाहिर असांजी मईशत हुन सां लिंक थी वञे